सतनाम सत श्री अरवाह एक ओंकार सतनाम करता निर्भव निर्वैर काल मूल अजूनी सैभूं गुर परिषाद आद सच जुगाद सच है भी सच नानक हो। सुखमन साल जटली अष्टवदी जो ॿियो पद आहे। प्रभु कृपा करे असां सतगुरुनि जे हिकु हिकु वचन खे ध्यान सां ॿुधी करके समझण जी कोशिश कयूं। नौखंड पृथ्वी फिरे चिरो जीवे नौखंड पृथ्वी फिरे जीवे महाउदास तपी सर थीवे हो महाउदास तपी सर थीवे अगन माहे हो मत पराना अगन माहे हो मत पराना कनक असव हवर भूम दाना कनक असव हवर भूम दाना ओ निर्ली करम करे बहुआसन ओ निर्ली करम करे बहुआसन जैन मार्ग संजम अति साधन बाबू जैन मार्ग संजम अति साधन नमक निमक कर शरीर कटावे नमक निमक कर शरीर कटावे तुम भी हो मैं न जावे बाबू तुम भी हो मैं न जावे हर के नाम समसर कछु नाय ओ हर के नाम समसर कछु नाय नानक गुरमुख नाम जपत गत पाए नानक गुरमुख नाम जपत गत पाए सुख मने
सुखम रतो सुखमनी सुखम रतो साहिब हिन अष्टपदी में हरि जे नाम जे सिमरन जी महिमा करे रहिया आहिनि। और एॾी वॾी वॾियूं असांजूं धार्मिक साधनाऊं जेके सोचणी कठिन करण त शाबस करण वारनि खे श्री राम, पर चऊं हरि जे नाम जे तुल्य इहे सभु साधनाऊं न आहिनि, पर करण सां अहंकार पैदा करे थो विझनि राम, उन जे करण सां मूल तो नष्ट तो थी वञे। साहिब हिन में जेको विरण ॾियनि था, नौखंड पृथ्वी फिरे चिर जीवे, हिकु ब्रह्मांड जी जेका सीमा गणी थो, उन्हीं में 14 लोक, 7 आकाश लोक, 7 पाताल लोक और 7 दीप जंहिंमें समुद्र अची विया, और 9 खंड धरती खे 9 खंडन में बांटियूं। श्रीमद भागवत में उन खंडन में असांजो भारत खंड 8 खंड ईंदो आहे। तो साबित चवंदा 9 खंड पृथ्वी भी अगर फिरे, केॾी वॾी ॻाल्हि आहे सोचण जी। राम जहाज अॼु जा कुछ ई ॾींहंनि में सॼो भ्रमण कराए ईंदा, पर धरती ते भ्रमण करण, फिरण, घुमण खुद धरती ते 9 खंड पृथ्वी फिरे, पृथ्वी ते फिरे, केतिरो टाइम लगदो राम। अगर इहो भी करे और चिर जीवे, वॾी हयाती भी माणे, महा उदासी वठे, विषयन खां संसार खां अति उदास थी वञे, तन करके मन करके और तपिशर थी वञी करके पहाड़न में तपस्या करे त पंहिंजो सिरमौर थी वञे, और अगन माहे होमत प्राण, पंहिंजा प्राण अग्नि में आहुति करे, जप ॾेई हवाले करे छॾे पाण खे उन हवन जॻह में। चाहे कनक असवर हैवर भूम दान राम, चाहे सोन जड़त घोड़ा, माना जीन सोन जी अहिड़ा सुंदर घोड़ा, हैवर घोड़ा, हाथी और भूम जमीन दान करे श्री राम। चाहे इन खां मथे नेवली कर्म करे, भव आसन
नक में विझी करके आंडन के सफ़ा करणो, नीवली करम अंदर आंडा जेके नांगन वाणे वड़ वकड़ में पियान उन्हनि में उहा विझी करके अंदरों सफ़ाई करणी। और 84 किस्म जा आसन आहिनि, चाहे उहे आसन करे पंहिंजे ध्यान लगाइण जे लाइ साधना करे। श्री राम। इन खां अञा कठिन जैन मार्ग संजम अति साधन। जैननि जा जेके रस्ता आहिनि पंहिंजे जीवन गुज़ारण जा संयम ई आहिनि, ॾाढो संयम, एॾो संयम श्री राम जो साहिबनि खे लिखणो पइजियो अति साधन। धर्म जा साधन थिया पर हे अति साधन आहिनि जेके वार ई हथनि सां कटनि। और संध्या खां पोइ रोटी न खाइणी आहे, जिथे वेहनि उहो झाड़ू हथ में हूंदो अथनि उहो हीअं हटाए करके भाई मतां को कीड़ो रहिजी न वञे हेठि में। श्री राम। पोइ वेंदा राज रोटी खाइण में मतां कीड़ो अची पए अंधारे में मरी वञे, वरी उहो दोष लॻे। एतिरा अति साधन जैन मार्ग जा। श्री राम। इन खां अञा मथे निमख निमख कर शरीर कटावे। निमख जी सीमा ॾिनी त निमख हिकु वक़्त जी जदोड़ जो नालो आहे। अखियुनि जे मथां जेके पलकां पयूं आहिनि, पलकनि जे विच में हिकु सूक्ष्म हवाई अञा जाइ बचंदी आहे। एतिरी सूक्ष्म ज़रे ज़रे करे पाण खे शरीर कटाए। हे सभई मथियां कर्म करे बसण एंड अचे थी सावनि महिमान नाम जी। चाहे 9 खंड पृथ्वी घुमे, चाहे वॾी हयाती इन में घुमंदो ई रहे, महा उदासी थी वञे, तपीशर थी वञे, अगन में पंहिंजो होवन करे पंहिंजा प्राण कनक असर अहिड़ा घोड़ा हाथियूं भूमि दान करे, नीवली कर्म करके नकम विझी करके उनसे सफ़ाई करे हेठों ताईं बहु आसन आसन खे ध्यान खे टिकाइण जे लाइ आसन करे। निमख निमख कर शरीर कटावे, चाहे ज़रे ज़रे करे शरीर कटाए, तो भी हों में मैल न जाए। श्री राम। तॾहिं बि हौमे जी मैल जेका आहे न वेंदी। हाणे साहिब ने कीअं लिखियो हिते थोरो ॾिसणो आहे त शरीर सां जेको बि साधन थियो तव्हां हिते अनुभव कयो, महसूस कयो, अहम थींदो ई थींदो न, मां हे कयां थो, हिन में जीव हटी सघंदो ई न। मां 9 खंड पृथ्वी घुमां थो, वञा थो, या भास ईंदसि ईंदसि न। कोई जे पुछे छा थो करे, चवंदो न त जेकी मन में हूंदसि उहे वातो निकिरंदो न। राम। उदासी थी वञे, छो उदास वरिते, बस संसार हे आहे, कंहिं उदास वरितो, मां वरितो। तपस्या करे वञे, अग्नि में होम प्राण करे, बस जेका जेका भी मेहनत कंदो, शरीर की मेहनत थींदी, राम। मन जी मेहनत थींदी, प्राणन जी मेहनत थींदी, शरीर टुकड़ा टुकड़ा करके। और एतरा अति संयम साधन जैन मार्ग। श्री राम श्री राम। तो भी होमे मैल न जाए। मां मुंहिंजो मां भाईंदो तॾहिं मुंहिंजे लाइ कुझु चवंदो, मां शरीर खे हीअं करायां थो, हे कयां थो, या मां जी भाषा हुनखे मुंहिंजो कराईंदी। तो बि होमे मैल, या होमे वॾी मैल आहे जेका आत्मा जे मथां पर्दो चाढ़े। वाकई असांजी प्रक्रिया जेका बि शरीर जी थींदी, उहा तन सां थींदी, मन सां थींदी, बुद्धि सां थींदी, वाणी सां थींदी, प्राणन सां थींदी। आत्मा इन सभिनी खे सता ॾियण वारी आहे। वाणी तॾहिं बोले थी जो आत्मा सता मिले थी, बुद्धि तॾहिं निश्चय करे थी, चित चिंतन करे थो, मन संकल्प ठाहे थो।
इंद्रियूं जेका प्रक्रिया कनि थियूं, हलण जूं, चलण जूं, ॾिसण जूं, ॿुधण जूं, छुहण जूं, सिंघण जूं, चखण जूं, खाइण जूं, पीअण जूं, श्री राम, मलमूत्र त्याग जूं, इन खे सभिनी खे सता आत्मा जी मिली रही आहे। हाणे ॾिसजे त हलाए त हिकिड़ी आत्मा थी, मां तव्हांखे कथा ॿुधाई त ट्रेन में वेठा हिकिड़ो प्यारो मिलियो गीता ज्ञान वारो, आहे लखनऊ जो, हाणे कटियार में रहे थो, हुते सत्संग करे थो। पोइ चए पियो साईं हाणे इन में अॻी वियो, अॻ में ते मिलंदो जुलंदो प्यारो अंग्रेज हाणे मञनि था आत्मा कुछ कुछ आहे। त मां पुछांसि पियो तूं केतिरो इन ॻाल्हि खे मञे थो? चई हा साईं ईअं त आहे, बसि ईअं ई त आत्मा कुछ कुछ आहे। साईं जा प्यारा, उहा जेकॾहिं कुछ कुछ हुजे ऐं उन जे निकिरण खां पोइ असांजे बॉडी जो कोई अंग बंदि थी वञे, अख बंदि थिए, बांह बंदि थिए, जंग बंदि थिए, कीअं? पोइ त चइजे उहा आत्मा कुछ कुछ हुई जो असांजो बॉडी जो उज़ो साईं रुकिजी वियो। हर बॉडी पंहिंजी जाइ ते महत्व रखे थी, साईं हर आंगुर पंहिंजी जाइ ते महत्व थी रखे। हर उज़ो असांजो ईश्वर जेकी ठाहियो आहे बिना कम जे न ठाहियो आहे, वॾे मक़सद वारो। जंहिंजो उहो अंग न हलंदो हूंदो या उनखे ख़बर हूंदी कि केॾो कष्ट हूंदो। राम, कंहिंखे अखि न आहे, कंहिंखे अखियूं न आहिनि, कंहिंजा हथ नथा हलनि, त राम राम, माफ़ी माफ़ी। मुंहिंजा प्यारा साईं, त जंहिंजे आत्मा जे निकिरण सां असांजी बॉडी समाप्त थी वञे त उहा सभु कुछ थी भाई या कुछ कुछ थी? कुछ कुछ त असांजो उज़ो आहे छा? कुछ कुछ असांजा मिली करके बॉडी ठही आहे। कीअं? 10 इंद्रियूं अंदर, हे सॼो आंडा, के कोशिकाऊं, नसूं, 3.5 करोड़ वार, इहो कुछ कुछ मिलाए करके ठहंदे सभु कुछ थियो। पर हिनखे सॼी बीडी त बॉडी सता जे आसरे आहे न। सता जे आसरे प्राण हलनि था, छो जो महसूस प्राण थियनि था, आत्मा महसूस न थींदी आहे। प्राणनि जे थंभे ते असांजी बॉडी बीठी। श्री राम श्री राम। त छा चवंदा त जेको इन्हनि सां जेका बि असांजी प्रक्रिया थींदी, ओहो उन में में मेल ईंदो ई ईंदो। पर हिकिड़ो ई बचाव आहे, छो जो हर जी अहंकार न भाव आहिनि, हर जी मैं मेरी कर माया मेले मगन फिरे मन मता। हो हर के नाम सम सर कछ न। हेॾा कठिन साधन करण खां पोइ बि हरि जे नाम जे समान इहे कुछ न आहे। पर नाम कहिड़ो? नानक गुरमुख नाम जपत गति पाए। गुरनि जे मुख मां जेको भगवान जो नालो निकतल आहे उहो वठी करे, उनखे वठी करे हले, उहो ई गुरमुख आहे। नानक गुरमुख नाम जेको गुरनि जे मुख मां निकितो, उन नाम खे जपे करे, माना मन में चए राम। जपण माना चवण, मन सिमरण कंदो उन जो, बुद्धि में निश्चय कंदो उन नाम जो, चित में चिंतन कंदो, नाम जपत श्वासन में उन नाम खे हलाईंदो। श्वास नाभि में हलनि था, नाम हृदय में हले थो, संकल्प तो मनो इते रहे थो हृदय में। जपत गति पाए, गति पाए माना रस्तो हरि नाम जो वेंदो। जाते नाम आयो तो नाम प्रकाश आहे। श्री राम। बस पोइ तूं वञी रहंदो, तूं वञी रहंदो। इन लाइ कबीर साहब खे सलो खे चवणो पइजी वियो। कबीर जिन जिन उहा प्रैक्टिकल कई आहे, कबीर तूं तूं करता तूं भया। कबीर तूं 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 ही तूं, अंदर तूं, ॿाहिरि तूं, हेॾे तूं, होॾे तूं, मथे तूं, हेठि तूं, जाॾे काॾे तूं ही तूं, तूं ही तूं, तूं ही तूं। बसि इहा ॿोली अची वञे। साईं हे सभु तुंहिंजो, छो
हिन शरीर खां अॻु में संसार पैदा कयईं त उहो कंहिंजो तो ठाहियो, ठहियल हुयो, उन में कुछ कुछ तूं खणी उन पंहिंजी प्रक्रिया कई, कुछ शयूं मिलाए करके कोई नालो ॾिनो, थ्योरी बि अॻ में ठहियल हुई, साधन बि अॻ में ठहियल आहे, उनखे तूं प्रैक्टिकल कई, राम तजुर्बो कयो अची उन जो सभु कुझु ठहियल परमात्मा जो। तूं दुकान ते वेहीं थो वञी, नसीब लिखण वारो परमात्मा, टपड़ परमात्मा जा, ग्राहक मोकिलींदड़ साईं मुंहिंजो, तोखे शरीर जी प्रक्रिया छड़ी करणी आहे, उहा शक्ति बि सता ॾियण वारो परमात्मा। हर के नाम समसर कछ ना है, तो नाम प्रकाश थी वियो, प्रभु जो नाम। तू तू करता तू भया, तू तू करता तू भया, मुझ में रहा न हूं। जॾहिं तूं थियो तॾहिं हुओं मिटिजी वई, हुओं मिटिजी जो ॾिसण में उहा कीअं शइ अचे त हे तूं सां अंदर मिली वियो आहे, हे प्यारो साईं जो। जब आपा पर का मिट गया, आपा पर पंहिंजो ऐं परायो, आपा पंहिंजो ऐं परायो मिटिजी वञे, इहा निशानी आहे उन प्रश्न। सभई मुंहिंजा मां सभिनी जो, श्री राम। माना कोई धारियो न रहे, कोई परायो न रहे, कोई बेगानो न रहे, कोई ॿियो न रहे। चवण में ईंदो हे हिकु आहे, हे साम्हूं ॿियो आहे, जेको ॿाहिरि आहे, ॿिए खे ॿियो न ॾिसो, पराए खे परायो न ॾिसो, धारे खे धारियो करे न ॾिसो। श्री राम। ना को बैरी ना है बेगाना, संतन में इहो रस्तो मिलंदो, बिसर गई सभु तात पराई। केरु भलो थो करे, बुरो थो करे, पंज लेखे कोई भलो भलो ना है, प्रभु जी कृपा थे तॾहिं जीव भलाई जा कम करे सघंदो आहे। ॿिए जी नेकी त सबको करे थो वञे, सुठे कम करण वारे जी नेकी सबको करे थो वञे, पर पाण सबको सुठो कम करे जेकॾहिं नथो थिए त काई कृपा आहे न, ज़ाहिर थियो इन ॻाल्हि में त ॿिए जी नेकी कम, तुंहिंजी नेकी तॾहिं थींदी जॾहिं पाण भलो कमु कंदे न। तुंहिंजी ॿिए जी नेकी करण सां तुंहिंजी कान थींदी, हिन में साबित थी वियो त जंहिं ते प्रभु कृपा करे उहो ई भलाई जा। रामायण में चयो जॾहिं तोखे भलो कमु थिए तॾहिं मुंहिंजी कृपा सम्झ, जॾहिं खोटो थिए पाण को सम्झ, पाण को समेतो शर्मसारी ईंदी, पाण को भलो कमु समेतो त अहंकार ईंदो। राम। तंहिं लाइ गुण सभु प्रभु जा, अवगुण सभु असांजा। ईअं भाए करे हले तो भी हो में मैल न जावे, हर के नाम समसर कुछ ना है, प्रभु ही रहो थी। आपा पर का मिट गया, ना को बैरी ना है बेगाना, न को वेरी रहो सब पंहिंजा, बेगानो न कोई रहो तो सब पंहिंजा ही थिया। ना को बैरी सब मित्र थिया, सब पंहिंजा थिया। सगल संग हम कौं बने आया, जो प्रभु कीनो सो भल मान्यो, ए सुमत साधु ते पाए। जीव खे कोई भी दुख सुख ॾियण वारो कोन्हे, हिन जो कर्म ई आहे जेको उन रूप में हिन जे साम्हूं अचे थो, फल रूप में। राम। सब में रव रहा प्रभु के, सभिनी में मां उहो साईं पंहिंजो ॾिसी करके पेख पेख नानक बिग साईं, मां ॾिसी ख़ुशि थो थियां, कंहिंखो छा थो कराए साईं, कंहिंखो छा थो कराए। हर के नाम समसर कछ ना है, नानक गुरमुख नाम जपत गत पाए। असांजा साईं बाबा सखी बाबा साईं आसदाराम साहब बस इन वृत्ति में, कंहिंजी तेरी मेरी में न, कंहिंजी गिलाने की में न। जेको आयो, जेकी ॿोलियूं उहो जवाबु ॾिनो, जेकी आयो उनजो कमु कयो, धन वारे जो, अन वारे जो, रखिया धाग वारे जो, ॾस पते वारे जो, जेके जेके पुछण ईंदो सभिनी जो दर्शन करण लाइ हुनखे प्रसाद मिलंदो, सभु हलंदो ई रहंदो, वाणी जी शेवा रहंदी, हर प्रकार जी शेवा ई शेवा रहंदी, शेवा ई शेवा रहंदी। श्री राम। तो उहा नाम जी उन्हनि पुरुषनि खे गति मिली वेंदी। असांजा संत जेके गृहस्थ में रहिया, भाई चांदूराम साहब, भाई खिलूराम साहब, ओहो शरीर खे पंहिंजी शेवा में लॻाए रखियो। गदी ते वेठल भाई खिलूराम साहब घोटकी उतो हलिया वञनि, झंग ॾे पंहिंजी ज़मीन गुरनि जी जेका हुई उते भितर वञी कुटनि, काॾे संतनि सां गॾु वञनि, कोई अणॼाण पुछी विझे चए मां भाई चांदूराम साहब जो कुड़मी आहियां। गदी जा वेठल उन जा संत जे जा छा चइनि, मां उन जे दर जो कुड़मी आहियां। ओहो
ईअं ॿुधाईंदा आहिनि भई ठुल विया आहिनि संतनि सां ॿाहिरि निकिरी विया झंगल ॾे सादा कपिड़ा ईअं ॼण कोई साली भगत साहिब सां गॾु आहे कंवरराम सां ॼाणाइणो न कोई भाई चेतनराम असांजा भाई वलीराम साहिब जा पुट चवंदा 20 साल घोटकी रहिया भाई साहिब जन चई ॿोलींदा कोन आहे पर जंहिं महिल ॿोलींदो भाई खिलूराम साहिब अणपढ़ियल हुनखे शहर में चिचो खिलू गंजो खिलू मस्त खिलू चरियो खिलू कोठींदा पर गद्दी जो मालिक थियो 22 साल गद्दी राम पर जन अखर कोई ॿोलींदा हुआ बस जीअं मोती जो दानो निकिरे माण्हू जी संत जी नालो निकिरी आयो कथा ॿुधायां श्री राम नाम जी महिमा खानपुर शहर में भगत साहिब जन जो भजन आहे उते मंझि आया आहिनि त संतनि खे जीअं वेनती थींदी आहे पेरनि घुमाइण जी तीअं खेमाणी हावेली आहे हुननि सां सिणपी थी वई आहे उनजी हावेली संध्या जे महिल मथे कोठे ते वेठा कोठा त खुलासा थिया न थिया घर में त कमरो थींदो हाल थींदो त ओतिरी जाइ वरी मथे त सॼो ई तो वेठा आहिनि उहो वेनती करे थो साईं ॾाढो जननि भूतनि तकलीफ़ ॾिनी आहे लॻंदो ईअं आहे भई इन वण में आहिनि एॾो को अचनि था अलाए छा जो दया कयो कोई छुटकारो कयो उन महिल भगत साहिब जन सां गॾु पिताफन दरबार जा साईं मंगलाराम साहिब गॾु हुया घोटकी जा संत भाई खिलूराम साहिब गॾु हुया त भाई मंगलाराम साहिब जन इहो मिड़े जन भूतनि जो दड़ फूक कंदा हुआ त भगत साहिब जन मूं कयो साईं मंगलाराम साहिब जी वॾी दरबार में थी शदाणी दरबार साईं ॿुधो था चयूं हा पर इहो कमु असांखे भाई खिलूराम में कराइणो आहे पोइ भाई खिलूराम बाबा ने हे कमु तोखे करणो आहे वो चए मां छा ॼाणा मां त भितर कुटण वारो माण्हू मूंखे त इहो तव्हां ॼाणींदा हुयो चयो न पर इहो कमु तोखो कराइणो आहे बसि ईअं चयो त संत उथी पियो छा संत उथी पियो उन वणनि ॾे जाॾे इशारो ॾिनो भाई हेॾो लॻे थो ईअं भितर अचनि था ओॾे हथ जोड़े चए थो भाई जनव छा चए हा हा भाई बाबूराम साहिब ॿुधाइनि था हे भाई जनव बाबा हाणे तव्हां घणो वक़्तु रहियो हाणे हलिया अरे बसि हुन संत चयो बसि हुते चीका पइजी वई चीका पइजी वियूं ॾिसण में त हुई कोन पर चीकाट आया जंहिं मुंहुं से निकिरी वरी हुनजे घर कोई न भितर आयो न का तकलीफ़ कहिड़ी साधना आहे हिते कहिड़ी ॻाल्हियूं भारत जे महात्माउनि खे ॿुधाईंदा आहियूं भाई असांजे संतनि में गृहस्थ में रही करके एॾी सहज वृत्ति जेकी चैन थी पए चए पोइ इहा मंत्र साधना कई हूंदो घणी साधना कयूं अरे बाबा हुते एॾी लख जाप कंदा आहिनि हिते राम वाह भाई हरदास राम संत जलगांव वारो साईं कंवरराम साहिब जी शहादत खां पोइ 40 में वॾे ॾेर सां रहिया अॼु हुन संत जो मेलो आहे अॼु सुभाणे परीहं हुनजी गोदड़ियाला धाम ते संगत जलगांव जी संगत पहुची वई आहे प्यारा श्री राम त 8-9 महीना साधना कयूं असां ॾींहं जो बाबेजन जे ॾींहंनि में हाणे वेंदासीं छड़ो त ॾींहं जो भउ थींदो जंडो बंदि हूंदो कोई प्यारो दर्शन करे ईंदो शमशान भूमि उते हुई त माटो जेको डंदड़नि जो हिकु टाइम रोटी अचे आस्थान तां उहा रोटी उन माटे में छॾी हाणे निम जो पंहिंजो डंदड़ो पाणी सॼो कौड़ो थी वञे उन में सॼो भोजन नफ़्स खे टुकुर ॾियणो छा नफ़्स खे हलंदो जंहिं महिल थिए बसि टुकुर खाधो बसि वरी मन शांत श्री राम मुंहिंजा प्यारा उहा सिधियूं अची वयूं जो बाबा हरदास सां मुस्लमान जिन सां हिनखे मके बि ॾिठो बारूवान ॿुधाईंदो हा जाथे संत मुंहिंजा प्यारा हरि जे नाम जी वॾी महिमा जिन जिन पकड़ी बस सतगुरु दर जी बुहारी पाइणी शेवा करणी बस हर के नाम संसर कछ ना है नानक गुरमुख नाम जपत गत पाए सुख मनी सुख अमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम श्री राम जय जय राम श्री राम